दुनिया जे गदलनि शहरनि में लाहौर जो पहिरियों ऐं कराची जो ॿियो नंबर। ॿिन्ही शहरनि जी फिज़ा इंसानी सिहत लाइ हानिकार करार। प्रिंस करीम ख़ान आगा खे अॼु मिस्र में मिटे माउ हवाले कयो वेंदो। जनाज़ नमाज़ लिस्बन में अदा कई वेंदी। इस्माइली बिरादरी जो 50हों इमाम रहीम अल हुसैनी ऐं कुटुंब जा माण्हू बि मौजूदु हुआ। स्पेन जे बादशाह, पुर्तगाल जे सदर ऐं कैनेडा जे वज़ीर आज़म जी बि शिरकत। पाकिस्तान मां नाणे वारो वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब शरीक थियो। पाकिस्तान 1 साल अंदर ऊंधाई मां निकिरी रोशनी जो सफ़र करे छॾियो आहे। इज्तिमाही कोशिशुनि जे नतीजे में मुल्क तरक़ी जे दग ते अची वियो आहे। हुकूमती क़दमनि सबबि महांगाई जी शरह में वाज़े घटिताई थी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो तामीर ऐं तरक़ी जे ॾिहाड़े जी मुनासिबत सां कोठायल तक़रीब खे ख़िताब संदसि चवण आहे त हू ॾुखिया फ़ैसिला करे चुका आहिनि। अॻिते जो सफ़र बि सवलो न आहे। संदसि वस हले त हू 15% टैक्स घटाए छॾे। मुल्क मां दहशतगर्दी ख़तम न थी त सीड़पकारी न थी सघंदी। दहशतगर्दीअ जो ख़ात्मो न थियो त एक्सपोर्ट में बि इज़ाफ़ो मुमकिन नाहे। अवाम तहरीक इंसाफ़ जे एहतजाज वारे सॾे खे रद्द करे छॾियो आहे। सवाबी जो जलसो नाकाम थी वियो। पीटीआई में ॾफेड़ पखिड़िजी चुको आहे। अॻुवाणनि जा हिक ॿिए जे गिचनि में हथ आहिनि। हुननि माण्हुनि जी पंहिंजी वेढ़ में ख़ैबर पख्तूनख्वा जो हाल ख़राब थी चुको आहे। सुदुस मां वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जी तहरीक इंसाफ़ अॻुवाणनि ते तनक़ीद संदसि चवणु आहे त तहरीक ॾफेड़ संदन पाकिस्तान जे मुख़ालिफ़ आहे। इल्ज़ाम, कूड़ ऐं मुनाफ़िक़त जी सियासत इन्हनि माण्हुनि जी आदत आहे। पीटीआई 4 साल टलनि नारनि जी बुनियाद ते हुकूमत हलाई। को इस्लामाबाद या कंहिं सूबे ते हमले लाइ ईंदो त इजाज़त न ॾींदासीं। तहरीक इंसाफ़ ॾफेड़ वारी सियासत करे रही आहे। पीटीआई जो हर जलसे में एहतजाज पुरतशद्दुद हूंदो आहे। पीटीआई जलसे लाइ सरकारी मशीनरी इस्तेमाल करे रही आहे। अहिड़ा एहतजाज पंजाब, सिंध ऐं बलूचिस्तान में छो नाहिनि थी रहिया। 9 मई या 26 नवंबर ॿीहर विरजाइण जी इजाज़त न ॾींदासीं। पीटीआई चैंपियंस ट्रॉफी जे मौक़े ते एहतजाज करे रही आहे। जॾहिं बि मुल्क तरक़ी कंदो आहे ॾफेड़ी टोलो साम्हूं ईंदो आहे। ट्रंप त अची वियो पर हुननि जो कुझु न थियो। हिकु हंगामो हो त ट्रंप ईंदो त बानी पीटीआई ॿाहिरि अची वेंदो। तहरीक इंसाफ़ जो रवैयो मुल्क लाइ नुक़सानकार साबित थी रहियो आहे। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जी प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त जेकॾहिं पीटीआई जा 90% मुतालबा मंज़ूर थी विया त पोइ एहतजाज छा लाइ कयो पियो वञे। 8 फरवरी ते आम चूंडनि में धांधली कई वई। ख़ैबर पख्तूनख्वा में बि धांधली जे ज़रिए हुकूमत ठाही वई। अहिड़े गैर मुनसिफ़ाणे अमल खे कंहिं बि सूरत में क़बूल नथो करे सघिजे। जेयूआई सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी मर्दान में मीडिया सां ॻाल्हि ॿोल संदसि चवणु आहे त कंहिंखे बि इहो हक़ नाहे त अवाम जे हक़नि ते राथाहो हणे। हू ऑपोज़िशन में वेठा आहिनि, अवाम जी जंग विढ़नि पिया। सिंध सरकार ॾींहं जे वक़्तु कराची में डंपर्स जे दाख़िल थियण ते पाबंदी वठण जो फ़ैसिलो करे वरितो। सिंध जे चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह जी सदारत हेठि ट्रैफ़िक हादसनि जे हवाले सां अहम इजलास। ॾींहं जे वक़्तु डंपर्स जे दाख़िल थियण ते पाबंदी लागू करण जो फ़ैसिलो। डंपर्स खे राति 11 वॻे खां सुबुह 6 वॻे ताईं दाख़िल थियण जी इजाज़त हूंदी। चीफ सेक्रेटरी चयो आहे त कराची शहर में वधंदड़ रोड हादसनि ते सख़्त क़दम खणण जी ज़रूरत आहे। लापरवाही कंदड़ ड्राइवरनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वञे। अमरीकी अदालत जे जज एलन मस्क जी टीम खे हुकूमती निज़ाम ताईं रसाई खां रोके छॾियो। हज पॉल ख़दशो ज़ाहिर कयो त खरबें डॉलर जी अदायगी कंदड़ हुकूमती निज़ाम बाबति हसास ॼाण ज़ाहिर थियण जो ख़दशो आहे। डेमोक्रेटिक अटॉर्नी जनरल एलन मस्क जी टीम ख़िलाफ़ केस दाख़िल कयो हो। एलन मस्क अदालती फ़ैसिले खे चरियाप करार ॾेई छॾियो। डेज़र्ट सफ़ारी ट्रेन 130 मुसाफ़िरनि खे खणी कराची खां उमरकोट जे छोर रेलवे स्टेशन पहुची वई। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह कराची में ट्रेन जो इफ़्तिताह कयो। पाण ट्रेन में सवार थी रवानो थियो। मुसाफ़िर थर में राति तरसिया। अॼु महिमाननि खे थर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते सैर करायो वेंदो। ऐं 3 मुल्की सीरीज़ जी पहिरीं मैच में न्यूज़ीलैंड पाकिस्तान खे 78 रन्सुनि तां शिकस्त ॾेई छॾी। 331 रन्सुनि जे मुक़ाबले में क़ौमी टीम 252 रन्सुनि ते ढेर थी वई। फ़खुर ज़मान 84 रन्सूं ठाहे टॉप स्कोरर रहियो। सलमान आगा 40, तैयब ताहिर 30 ऐं कामरान गुलाम 18 रन्सूं ठाहियूं। खुशदर शाह 15, नसीम शाह 13 ऐं बाबर आज़म 10 रन्सुनि ते आउट थी विया। अबरार अहमद 23 रन्सुनि ते नॉट आउट रहियो। कीवीज़ पारां पहिरें बैटिंग कंदे 330 रन्सूं ठाही वयूं। न्यूज़ीलैंड बैटर गैलन फ़िलिप्स 106 रन्सुनि जी शानदार इनिंग्स खेॾी।